दोस्तों लीमू जेको असां पाणी भाॼियुनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि में शौक़ सां इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं त लीमू हकीम दवा दरमल में बि इस्तेमालु कंदा आहिनि। हकीमनि जो चवणु आहे त लीमू सिहत लाइ बि तमामु घणो मुफ़ीद आहे। जॾहिं त ॻोठाणा माण्हू बुख़ार ऐं मथे जे सूर खे ख़तमु करण लाइ काढ़े में पिणु लीमे जो इस्तेमालु कंदा आहिनि। अगर ज़िबान जो ज़ाइको ख़राब थी वञे त लीमे खे कटे उन में लूण बुरके ज़िबान ते घसाए उन खे चटण सां भी ज़िबान जो ज़ाइको ठीक थी वञे थो। लीमे जी पैदाइश ऐं उन जो वापार कीअं थिए थो, अचो त लीमे जे बाग़ाई महबूब अली पंवर सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां मटियारी वेझो ॻोठ अब्दुल्ला पंवर में मौजूद आहियूं। हिते कुछ ॻोठाणा भी मौजूद आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते ही बाग आहे लीमन जो। त लीमा जेके आहिनि हिकु सिहत जे लाइ वॾा फ़ाइदेमंद ऐं मुफ़ीद आहिनि। ॾिसूं त इहो लीमा जेके आहिनि उनजो कीअं थो इन जी पैदाइश ऐं परवरिश लीमन जी कीअं थिए थी। साईं इहो ॿुधायो त लीमन जो जेको बाग आहे घणनि एकड़नि ते मबनी आहे, केतिरी ज़मीन आहे? अस्सलाम वालेकुम साईं, असांजो बाग जेको आहे तक़रीबन 8 एकड़ मबनी आहे ऐं हिन जी तमामु जेका आहे सो क़ीमत बि सुठी मिलंदी आहे। असांजे घुरिज असां लीमन जी पोख करण तमामु फ़ाइदेमंद आहे। असां ने एक्सपोर्ट करे सघूं था जीअं असीं हिन जी क़ीमत सुठी वठी सघूं। अच्छा, हीअ जेको तव्हां ॿुधायो त वण जेको आहे हिन जो ॿिज तव्हां पोखींदा आहियो या हिन जो ॿूटो हूंदो आहे लीमे जो? ऐं हीअ जेको आहे न ॿिज थींदो आहे उहो असां चक्कियूं पोखींदा आहियूं। तक़रीबन साल में उते चक्की तयारु थींदी आहे। पोइ असां चक्की किथां वठंदा आहियो? असां ख़ुदि तयारु कंदा आहियूं। उहा मतिलबु कीअं ॿिज पोखे तयारु कंदा आहियो? जी जी, उहो ॿिज पोखे तयारु कंदा आहियूं। छा ते ज़मीन में ई माना हिते इन ई ज़मीन में ॿूटा पोखे तयारु कंदा आहियो ॿिज पोखे, या उहो को अलॻि सां किथे? उहो अलॻि असां पोखे तयारु कंदा आहियूं। पोइ असां चक्की कढी वरी वापसि ॿियो चक्कर ज़मीन में हणंदा आहियूं। अच्छा, उहो लॻण खां पोइ तक़रीबन 4 खां 5 साल माल ॾियणु शुरू करे छॾींदी आहे। अच्छा, 4 खां 5 साल माना उहा जेका चक्की आहे उहा जेको तयारु थियण में लॻाईंदी आहे जो लीमा उन में। हिकिड़े ॿूटे में केतिरा लीमा तक़रीबन घणा किलो लीमा अंदाज़न या थींदा आहिनि? तक़रीबन हिकु वण असां सीज़न जे हिसाब सां असांखे 8-10 कट्टा ॾेई थो वञे। 8-10 कट्टा मतिलबु वज़न केतिरो थो थिए? वज़न तक़रीबन 35 किलो कट्टे में अचे थो। 35 किलो हिकु कट्टे में, ऐं 8-10 कट्टा माना हिकिड़ो, त ईअं सम्झो त इहो तक़रीबन 6-7 मण थी वियो। जी जी, पूरे साल एवरेज अचो थो वञे। त हीअ जेको फसल आहे लीमे जो, इन में साल में हिकु दफ़ो फल ॾींदो आहे या साल में 2 दफ़ा लीमा? हीअ तक़रीबन 12 महीने ॾींदो आहे। पंहिंजी सीज़न जेकी आहे सो 6 महीने खां शुरू थी वेंदी आहे, 9 महीने ताईं हलंदी आहे। हा, मतिलबु जेकर फल त हिकिड़े ई साल में हिकिड़ो ई दफ़ो ॾींदो आहे? हिकिड़े साल में। कहिड़े महीने में हिन जो फल जेको तयारु थी वेंदो आहे? तक़रीबन 7 महीना शुरू थी वेंदो आहे, 10 महीने ताईं। 7 महीने यानी कि जुलाई खां? जी जुलाई खां लीमू शुरू थी वेंदो आहे? जी जी, जुलाई शुरू आहे, 10 महीने ताईं हुन हलंदो आहे, यानी कि अक्टूबर ताईं जेको आहे। अच्छा, त हीअ लीमू त मार्केट में जेको 12 ई महीना मौजूदु हूंदो आहे, त उहो लीमू आहे कि ॿिए हंधि जो बि मार्केट में अचे थो? हितां अचे थो पर 10 महीने खां पोइ तमामु घटि थी वेंदो आहे। अच्छा, मौसम जे हिसाब सां, इन जे करे पोइ वरी 12 में हलंदो आहे। हिते ही जेको तव्हां हे लीमू जेको एक्सपोर्ट कंदा आहियो मार्केट में, इहो किथे कंदा आहियो? हिते पाकिस्तान में, सिंध में, या लोकल मार्केट में कंदा हो, या तव्हां खां वॾा वापारी अथव वठी वेंदा? असां हितां कंदा आहियूं कराची एक्सपोर्ट, पोइ उते हू जेको न वापारी ख़रीद कंदा आहिनि उहे एक्सपोर्ट कंदा आहिनि। अच्छा, हा, तव्हां जेको हितां ई ऑर्डर ॾेई वेंदा आहिनि या तव्हां गाॾियूं मोकिलींदा हो, पोइ जेको रेट उते मिलियो? असांजो ऑर्डर ॾींदा आहिनि। अच्छा, पोइ उन हिसाब सां हू वरी एक्सपोर्ट कंदा आहिनि। तव्हां किथे हितां माल पहुचाईंदा आहियो? असां कराची मंडी में। कराची में? जी जी। अच्छा, उते तव्हांखे अमाउंट जेको रक़म आहे उहा कैश जी सूरत में मिलंदी आहे या प्लस में कुझु रखाईंदा आहिनि, उधर कराईंदा आहिनि, पोइ तव्हांखे आख़िर में ॾींदा आहिनि? कैश सूरत में मिलंदी आहे। हिते मुलाज़िम तव्हां केतिरा आहे हिते लीमन जे बाग में? असां वटि 2 आहिनि मुलाज़िम 8 एकड़नि ते। अच्छा, जी जी, हर वक़्तु 2 हूंदा आहिनि, बाक़ी जेकॾहिं सीज़न ईंदी आहे पोइ वधाइणा पवंदा आहिनि। जी जी। लीमू खोखनि में तव्हां पैक कंदा आहियो, छा में पैक करे खणंदा आहियो? असां मंडीअ में खोखो बि हले थो, कटो बि हले थो, ॿई हलनि था।